रईस लाडला, रईस लाडला, रईस लाडला, धारण सिंह मता कब्जो किया। धारण सिंह मता कब्जो किया हलो हलो रैली में। ये तो छा चई रहियो आहे। हाँ, धारण सिंह मता कब्जो किया, सिंह मता ॾुखियो वक़्तु आहे। एतिरी धारण जी मजाल जो असांजी संत राजा सिंध मथा कब्जो करनि त सिंधियो दोस्तो मुंहिंजा भाइयो तव्हां असांजे सिंध जे मथां ॾुखियो वक़्तु आहे। कुतारा ही घर में वेहण जो वक़्तु न आहे। अचो मूंसां कठे त 6 जून ते सुबह बेरिया टाउन जे साम्हूं हली करे हिकु एहतिजाज करणो आहे ताकि धारण खे ख़बर पवे त सिंधी सिंध जा वारिस आहिनि त मुंहिंजे वॾे बशीर ख़ान इहो फरमायो हुयो मुंहिंजो हिकिड़ो माण्हू हूंदो तो लख जे बराबरि हूंदो लख जे। त अॼु वेहण जो वक़्तु न आहे त हलो मूंसां कठे हलो।